साईं मिस्किन से बादशाह से इल्तिमास है अपनी नूरानी गुफ्तगू से हमारे कुलूब व अज़हान को मुनव्वर फरमाए। नारे तकबीर, नारे रिसालत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। दुरूद शरीफ के मोहब्बत सां ऐं बुलंद आवाज़ सां सारी जमात हिकिड़ो भेरो पढ़े। जमात के मुबारक हुजे हिन नूरानी महफिल में शिरकत जी। उम्मीद है रब करीम में तो इंशाअल्लाह ताला हे विखूं खाली वापस न वेंदियूं। एक भेरो न कई भेरा इहो पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जे फैज़ जो कमाल ॾिठो थसे त भले केर भी संदस निस्बत ऐं मुहब्बत के खणी दरवाजे पाक ने पंध कयो थई। आयो खालिया वयो बरथुआ। बिरादरान इस्लाम, अल्लाह पाक फरमायो ते मजा सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे बानन के तहां इहो दस्यो त मां रब करीम मता समझो त अर्श अज़ीम ते पंहिंजे तख्त ते आहियां, वेठो आहियां। इहो उन्हीं जो शान आहे। पर मुंहिंजा बाना मां तोखे एॾो वेझो आहियां जो साह जी रग एॾी वेझी नथी, पर मां वेझो आहियां। इहा तमामु हिकिड़ी अजीब ॻाल्हि बि आहे त वॾी ॻाल्हि बि आहे। हाणे अल्लाह ताला जन सां गॾु हुजे, साह जी रग खां वेझो हुजे, ज़मीननि आसमाननि जो ख़ालिक आहे, मालिक आहे, उहो जो गॾु हुजे, वेझो हुजे त बाक़ी छा खपे। जन सां वेझो आहे, उन्हनि जो शान छा आहे। हज़रत सफ़ियान सोरी रहमतुल्लाह ताला अलैह वक़्त जो बादशाह बगदाद में निकितो त फाहो ॾींदोमांसि, फांसी ॾींदोमांसि। पतो पाण मके शरीफ़ में आहे। बादशाह मंज़िलूं हणंदो पियो अचे। ग़रीबनि फ़क़ीरनि अर्ज़ु कयो त साईं बादशाह असां विढ़ण जहिड़ा न आहियूं, तो सां विढ़ण थो अचे। हिकिड़ी मंज़िल परे हो, पाण काबतुल्लाह शरीफ़ जे दरवाज़े मुबारक खे वठी फरमायूं त मालिक इहो हिते पहुचंदो त तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती टुटी वेंदी। मके शरीफ़ ताईं पहुचण न थियो, अॻे ई इज़राइल आयो, खयूं हलियो वियुसि। ओ इहो थी जन खे रब वेझो आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अल्लाह पाक जे रहमत जा 100 हिस्सा आहिनि। हिन मखलूक सां हिकिड़े हिस्से सां पेश तो अचे पियो दुनिया में, गुनहगारनि सां, बदकारनि सां, गाफिलन सां, जाहिलन सां, कुफारन सां, सब मखलूक सां उनजी जेका करम नवाज़ी हले थी पई, इहो रब करीम जे रहमत जो हिकिड़ो हिस्सो आहे। 99 हिस्सा रखियूं वेठो आहे त क़यामत जे ॾींहुं ईंदा त पोइ पेश ईंदो मान। सरकार था फरमाइनि पिया त जॾहिं को बानो गुनाह कंदो आहे, जॾहिं को रब करीम जी नाफरमानी कंदो आहे, हाणे जेॾी रब करीम जी कुदरत आहे, नाफरमानी ते कावड़ बि एॾी आहे। पाण फरमायूं त उन महिल समुंड अर्ज़ कंदो आहे, मुंहिंजा रब हे तुंहिंजी नाफरमानी करे थो, मूंखे इजाज़त ॾींदे त ॿोड़े ख़तमु कयांसि। अल्लाह पाक फरमाईंदो आहे जे तुंहिंजो बानो आहे त भली ॿोड़ेसि। अर्ज़ कंदो बानो तुंहिंजो आहे, रब फरमाईंदो छॾे ॾेसि मथां माॾे मोटी अचे। रहमत सोना इहो मालिक वेझो कीअं थिए, इन्ही सां वेझा कीअं थियूं, इहा नज़र ॻाल्हि कीअं अचे
सियाणा था चवन उलमा था चवन उहे जेके इन राह ते हलिया आहिनि उहे था फरमाइनि त सुरमो अख के वेझो आ पर नज़र न ईंदो आ बाक़ी सभु शइ नज़र ईंदी आ पर जॾहिं आईनो अख जे आॾो झलींदे खणंदे त तोखे अख बि नज़र ईंदी त अख जो सुरमो बि नज़र ईंदो उहो आहीनो आहे मदीने जो साईं उन महबूब जे आॾो जॾहिं पेश थिबो त पोइ इहे जलवा नज़र ईंदा तॾहिं रब करीम फरमायो त फत्तबिऊनी युहबिबकुमुल्लाह ओ मुंहिंजा बाना तहां मुंहिंजे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी अख्तियार कर त मां अल्लाह तोसां मुहब्बत कयां छा मालूम थियो त इहे दर्जा इहे मर्तबा इहे मक़ाम इहा रब करीम जी वेझड़ाई बाने खे तॾहिं नसीब थींदी जॾहिं बानो मदीने जे सुहिणे साईं सां मुहब्बत मिलंदसि मुहब्बत जो को फुड़ो कलब में पवंदुसि कलब नूरानी थींदो तॾहिं मुंहिंजे सुहिणे मुर्शिद करीम मशहूरनि वारे साईं फरमायो त मोमिन जॾहिं पुल सिरात जे मथां लॻंदो हेठूं दोज़ख जा ददका हूंदा बाहि जा भड़का हूंदा उल्ला हूंदा माण्हू ॾकंदा डिॼंदा टुकड़ा टुकड़ा थींदा के किरंदा के रोईंदा वेंदा पर जंहिं महिल मोमिन लॻंदो उन तऊं त दोज़ख जी बाहि रड़ियूं कंदी ओ मोमिन जल्दी जल्दी वञ तुंहिंजो नूर मुंहिंजी बाहि खे विसाणे थो मुंहिंजे मुर्शिद कामिल फरमायो त इहो नूर कहिड़ो आहे इहो नूर मदीने जे साईं जे मुहब्बत वारो नूर आहे बिरादरान इस्लाम इहो नूर तॾहिं हासिल थींदो आहे जॾहिं मुर्शिद कामिल मिलंदो आहे इहो नूर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहब्बत वारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामी वारो कसम आहे रब करीम जो हिन दिल जे अंदरि जेको दिल ख़ुदा जो घर आहे अल्लाह पाक फरमाए थो त ज़मीन आसमान में मापीअ ई न सघियुसि तुंहिंजे कलब में मोमिन मापी वियुसि इहो जेको कलब आहे रब करीम जो तख़्त आहे इन्ही जे अंदरि कई बुत वेठा आहिनि जीअं काबतुल्ला शरीफ़ में बुत हा इन्ही में अंदरि नफ़्स जो बुत आहे शैतान जो बुत आहे वसवसनि जो बुत आहे दुनिया जे दिलचस्पियुनि जो बुत आहे बुख जो बुत आहे लालच जो बुत आहे घणनि ॻाल्हियुनि जा बुत वेठा आहिनि इहे इंसान ड्राहींदो थो वञे के किरनि था के नथा किरनि पर मुर्शिद कामिल सां वास्तो थो पए हिकिड़ी निगाह में सभई बुत ड्राहे थो विझे अंदरि जो कुफर साड़े थो विझे अंदरि मुहब्बत जो नूर अची थो वञे हे उन्हनि जी कचहरी आहे हे उन्हनि जूं ॻाल्हियूं आहिनि हज़रत क़िबला मियां साईं बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह उन्हनि ते सदाई रब करीम जूं रहमतूं आहिनि कसम आहे अॼु बि तुंहिंजूं असांजूं अखियूं ॾिसनि नथियूं उन्हनि जा जॾहिं ग़ुलाम था माण्हुनि सां महिरबानियूं कनि त पाण छा हूंदा जन खे उन्हनि खां फैज़ मिलियो जन ते उन्हनि निगाह कई दुनिया वारा कम त ॻाल्हियूं ई न कर फ़क़ीर असांजे लाड़काणे में हिकिड़ो माण्हू आहे उन जे साम्हूं जीअं इहा भित आहे साम्हूं जिते नारा लिखिया पिया आहिनि ईअं साम्हूं देवबंदियुनि जी मस्जिद आहे हाणे सम्झे थो त जन जो इन्हनि जे पाड़े में घर हुजे दर हुजे उहे ॾींहं राति उन्हनि जूं ॻाल्हियूं पिया था ॿुधनि उन्हनि जूं तकरीरूं पिया था ॿुधनि हे चए थो त इहे मां रोज़ु ॿुधंदो हुउसि ओॾे ख़्यालात वेंदा हुआ हिकिड़े दफ़े अहिड़ो अजब वाक़ियो थियो जो मुंहिंजे घर वारी खे डिलीवरी जो टाइम आयो डॉक्टरनि ॾे वियासीं उन्हनि एक्सरे हलाए अल्ट्रासाउंड कराए उन्हनि चयो बाबा हे ॿार जेको आहे ॾाढो औखो आहे ऐं उबतो आहे हिन जे मौत जो ख़तरो आहे ऑपरेशन थींदो पर पोइ बि ख़तरो ॾाढो आहे चए अहिड़ो जो भउ ॾिनऊं मां चयो भला वञा थो दरगाह मशहूर शरीफ़ सां दुआ घुराए थो अचां दुआ ए दरवेशां फज़ुल इलाही होॾो वञी दुआ घुराए थो अचां भले ख़ौफ़नाक ख़बर था ॿुधाइनि चए दरगाह शरीफ़ ते वियुमि ॾिसां त सुभान अल्लाह हज़रत क़िबला मियां साईं बादशाह पंहिंजे इन विरांडड़े में मिटी ते हेठि वेठा आहिनि तॾे तोखे ख़बर आहे न सुहिणे साईं जे सादगी जी इश्क जी प्यार जी मुहब्बत जी हेठि वेठा आहिनि चए मां जो लंघियुमि अवल मिलियो मान भाकरड़ो पातो मान बाबा केरु आहे किथां आयो आहे साईं लाड़काणे खां आयो आहियां ॾे हवाल चए साईं मूंखे मुंहिंजे घर वारी खे
हे जेको ॾसियो अथऊं त इहा डिलीवरी में मता मरी वञे, उनजो व्यम ॾुखियो आहे, ॿार उबतो आहे, औखो आहे, ऑपरेशन बि थींदो पर पोइ बि ख़तरो ॾाढो आहे, इन करे दुआ घुरण आयो आहियां। चई वेह वेह, हिकिड़ी दुआ कढी ॾिनई तावीज़, चई वञे वञी प्यारेसि, छाजो ऑपरेशन, छाजो जेको आहे सो डॉक्टरनि जा तोखे दड़का, वञ वञे प्यारेसि, कुझु न थींदो, वञ। सोना दिलासा बि उहे जेके दिलि खे बि त लॻनि, ईअं त दिलासा घणा, हिननि महबूबनि जा त दड़का बि दिलासनि जहिड़ा आहिनि, त उन्हनि जा दिलासा वरी छा हूंदा। चए त मां खणी आयुमि, घर अची घरवारी खे चयो पी छॾ, चए उन पी छॾियो। चए इशा निमाज़ पढ़ी जंहिं महिल घर वियुमि, सॼो ॾींहुं कारोबार करे करे निंड कान कई हुअमि, निंड पई अचे, सुत वञा अखि लॻी त मुंहिंजी अमड़ अची उथारियो, चए बाबा तुंहिंजी ज़ाल खे पेट में सूर आहे, सूर आहे तुंहिंजी ज़ाल खे। त मां चयो अम्मा मिड़ई गंद शंद खाधो हूंदई तॾहिं पेट में सूर पियो अथसि। चए न बाबा मूंखे सूर था लॻनि, खणेसि, अॻे ई डॉक्टरनि तपायो त हीअं थींदो। चए मां भॻ में सूर अहिड़ा वधी विया, मां चयो पछाड़ी भला का नर्स वठी थो अचां, का दाई वठी थो अचां। चए अञा मां दाई ते ई न वियुमि त अॻे ई ॿार ॼणे ठीकु ठाक वेही रही। फ़क़ीर जन जे आॾो वञ, दुनिया जो सूर खणी वञ, दुनिया जो दर्द खणी वञ, उनखे हीअं करे छॾनि त गणती त हुनजी अथनि, उहो तुंहिंजे मथां असांजे मथां केॾो आसान कंदा। तॾहिं मुंहिंजे सुहिणे मुर्शिद करीम फरमायो त ॿुधो, मुर्शिद कामिल जेको थींदो आहे उन में फनाइयत वटि, पंहिंजे शेख में फनाइयत वटि। तुंहिंजो शेख, तुंहिंजो मुर्शिद कामिल मदीने जे साईं में फना है, ऐं मदीने जो साईं अल्लाह पाक में फना है। पोइ जंहिं कलब में मदीने जे साईं आहे उते गुंबज़ ख़िज़रा है, उते रब करीम आहे। हे दोस्ती, हे संगत ईअं न आहे मथां सम्झे त बसि मां मुर्शिद वरितो त छा मिलियो, न। रब करीम दिलासो ॾेई फरमायो आहे त अल अखिल्लाउ फइज़िम बादहुम लिबादिन अदुउन इल्लल मुत्तकीन। हिकिड़ो अहिड़ो मैदान थींदो जेको रब करीम उहो मैदान बर्पा कंदो, उन में अॻियां पोयां गॾु कंदो। अल्लाह पाक फरमाए थो त दुनिया जा दोस्त हिक ॿिए जा दुश्मन थींदा, पर जन जी मुंहिंजे प्यारनि सां मोहबत आहे, जन जे मथां असांजो करम वसे थो पियो। मदीने जे साईं जी मोहबत जन जे कल्बनि में आहे, शरीयत जन जे कल्बनि में आहे। उहे जेके मुड़ुस आहिनि परहेज़गार, तक़वा वारा, अदब ऐं मोहबत इश्क वारा, उन्हनि सां जे हिन दुनिया में दोस्ती रखियई, इहा दोस्ती क़यामत जे मैदान में बि बहाल आहे। तॾहिं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दोज़खी दोज़ख जे लाइ ॿधजी वेंदा, ज़ंजीरनि में जकड़जी वेंदा, चेहरा उन्हनि जा कारा थी वेंदा। उतां जॾहिं मोमिन लंघंदा, उतां जॾहिं कामिल अकमल वली लंघंदा त उन्हनि मां हिकिड़ा दाहूं कंदा, ओ साईं मां तोखे पाणी पियारियो हो, ओ साईं मां तोखे वज़ू करायो हो। सरकार फरमाइनि था, अल्लाह साईं फरमाईंदो त इन्ही खे वठी वञ बेश्त ॾे, वञे दोज़ख ॾे पियो, कम अहिड़ा करे आयो हो जो सज़ा पई मिलेसि, पर तुंहिंजे अदब जे करे, तुंहिंजी मोहबत जे करे, इहा तोसां मोहबत असांजे करे हस। पाणी जो गिलास चाहे, को वज़ू कराइणु चाहे, इहे ख़िदमतूं त दुनिया में पंहिंजनि जूं बि माण्हू कंदो आहे, वॾेरनि जूं बि माण्हू कंदो आहे, ज़माने वारनि जूं बि कंदो आहे, पर जॾहिं अल्लाह वारे जी कंदो आहे, अल्लाह फरमाईंदो आहे त आ इन्ही मुंहिंजे प्यारे सां तूं बि रलियो वञ बिश्त में। अल्लाह ताला हिन निस्बत खे सलामत रखे, अल्लाह ताला हिन मोहब्बत खे सलामत रखे। हे उहो साथ आहे सोना, हे उहो साथ आहे, हे उहा संगत आहे जंहिंमें इहा शीरीनी आहे, जंहिंमें इहो मिठाण आहे, जंहिंमें इहा लज़त आहे, जंहिं हिन संगत में ख़ुदा जो कसम आहे मदीने शरीफ़ो हिन दोस्तनि ते निगाह। दरगाह शरीफ़ ते फ़क़ीर आयो हो, पर दरगाह शरीफ़ ते बि न आयो हो, मशहूरनि वारे साईं जो जलसो हो, उते अचे पियो। तालिब इल्मी जो ज़मानो अथसि, देवबंदुनि जे मदरसे में पढ़ंदो। पोइ चई त इहो साईं त ॾिसी अचां, वॾो नालो थो ॿुधां, पंहिंजे मदरसे में जेसिताईं ॻोही कयईं निकितो, उते पहुतो, सुवारियूं न हुयूं, हे दौर न हा, पंध वारा दौर हा, तेसीं ताईं जलसो थी वियो, मशहूरनि वारा साईं मोटी विया।
पोयों मदरसे में ॻाल्हि खुली पई त हे एॾां वेहो उस्तादनि वॾी सख़्ती कयसि बीमार थी पियो घर मोकल ॾिनऊंसि पंहिंजे घर अची उन्हनि खे चयईं त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो कीअं बि कयो मूंखे मशवरनि वारे साईं ॾे वठी हल मां इहो महबूब ॾिसां ॿाराणो दौरु आहे नंढपिण जो दौरु आहे पर महिरबानी जो थियणी ही उहे हिन खे वठी आया ज़ाहिरी इहा ख़बर कोन हुई जिते हज़ारे माण्हू ईंदा हुआ कहिड़ी ख़बर त केरु आयो आहे ज़ाहिरी अचण वारनि जी बि ख़बर न हूंदी पर यकीन कर हे ॻाल्हि तूं ॿुध तोखे यकीन थींदो जॾहिं हे मुड़ुस आईने वांगुरु सभु कुझु ॾिसनि था त पोइ मदीने वारो साईं कीअं नथो ॾिसे उहो जलसो थी चुको हे पहुची कोन सघियो ख़बर कोन हुई चए पियो दरगाह शरीफ़ ते आयासीं अञा मशहूर वारे साईं सां मिलियासीं हाल हवाल हिन कयासीं त मूंखे ॾिसी फरमायूं त अलाह साईं तुंहिंजूं विखियूं न विञाईंदो जेके खणी आहे मुंहिंजा अदा हे उहा संगत आहे हे उहा दोस्ती आहे जंहिंजे लाइ रब करीम थो फरमाए त वत्तबिअ सबील मन अनाब इलैय ओ उन जी वाट वठ उन सां वञी थी जेके सदाई माॾे पिया था रुजू कनि जन जे दिलुनि में रब करीम जो नूर अची चुको आहे मदीने जे साईं जी मोहब्बत अची चुकी आहे हाणे बल्ब वांगुरु पिया था रोशनी ॾियनि फैज़ पिया था विराइनि उन्हनि सां नातो थींदुई वकूनू मां सादिकीन त ॿेड़ा पार थींदा अल्लाह ताला सदाई मुंहिंजे मुर्शिद कामिल जे आल औलाद खे मशहूर शरीफ़ वारे साईं जे हिकु हिकु औलाद खे हिकु हिकु बचड़े खे मदीने शरीफ़ जे फैज़ सां आबाद रखंदो मुर्शिद कामिल जे निस्बत सां आबाद रखंदो हिकु हिकु ताज शरीफ़ पाइण वारे खे मुहब्बत रखण वारे खे अल्लाह पाक दुनिया आख़िरत में आबाद रखंदो असां इन्ही दर जा पेनार आहियूं इन्ही दरवाज़े मुबारक जा मुंहिंजा सुहिणा सारा जग रुसे हिकु तू न रुस जग रुस पवे मेकू कान नहीं पर होवे हथ मेरा तेरी दामन दे विच पिछे कहें ड्रिग ड्रिघेरे दी मेकू आन नहीं मुंहिंजा सोहणा शलिया निस्बत सलामत रहे अल्लाह पाक तहां खे सदाई आबाद करे हे महफ़िलूं हे मदरसा हे मुंहिंजे मुर्शिद करीम जे बचड़नि जा आस्ताना शल आबाद हुजनि असांखे शल पंहिंजे दरवाज़े मुबारक जी ॿुहारी नसीब करे त ॿिन्ही जहाननि जे बादशाही खां वधीक आहे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना साईं उर्दू में मूंखे ॻाल्हाइणु न ईंदो वरी मां हिकु जी ॿी चई वेंदुसि मुंहिंजी सम्झंदा कोन तंहिंजे करे दुआ था घुरूं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम तस्लीमा मालिक मिठा या अरहमुर राहिमीन हाज़िरी कबूल फरमाए जाए जन जो दस्तारियूं थियूं फज़ीलत वारा फरमाए जाए जमायत जेके विखूं खणी आई आहे अलाह त घणा सुवाल हूंदा क़ल्ब जे अंदरि सभु क़बूल फरमाए जाए सभिनी खे अता फरमाए जाए अवल ख़ैर मुहब्बत जो अता फरमाए जाए अवल ख़ैर निस्बत जो अता फरमाए जाए पोइ दुनिया जा दर्द भी दूर फरमाए जाए बीमारनि खे शफ़ा मिले बे औलादनि खे औलाद मिले कर्ज़ मर्ज़ दूर थियनि कश्मीरनि तां ज़ुल्म माफ़ थिए मुल्क में अमन अमान ख़ैर आफ़ियत हुजे कलमे पढ़ण वारा शाद आबाद हुजनि मशहूर शरीफ़ वारे साईं जी दरगाह आबाद हुजे हज़रत क़िबला साईं मुनीर अहमद साईं सेहत सां हुजनि साईं जा सभु बचड़ा सेहत तंदुरुस्ती सां हुजनि जुमिले जमायत जुमिले आल औलाद जुमिले तुलबा मुंहिंजे मुर्शिद कामिल जा क़यामत त इन निस्बत सां तू पंहिंजे आबाद फरमाए जाए या रब करीम उहो ख़ैर पिनाए थो उन ख़ैर जो सुवाल कयां थो जेको मशहूर शरीफ़ वारे साईं घुरियो आहे उन ख़ैर जो सुवाल कयां थो मुंहिंजा मौला जेको मदीने जे सोणे साईं घुरियो आहे मूंखे मुंहिंजे बचड़नि खे मुंहिंजे दोस्तनि खे मुंहिंजे प्यारनि खे बि अता फरमाए जाए हे तुंहिंजो बानो हाफ़िज़ मंज़ूर अहमद मशहूरी पंहिंजे गुनाहनि सां पंहिंजे ऐबनि सां पंहिंजे किनायुनि सां तुंहिंजे रहमत जे दामन में पनाह वठण आयो आहे सदके मदीने वारे साईं जे उहा पनाह अता फरमाए पंहिंजी उहो सतुर अता फरमाए पंहिंजो उहा चादर अता फरमाए पंहिंजी जो क़यामत ताईं न मूंखे ख़बर पए न ॿिए खे ख़बर पए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक वसल्लम।